केमिस्ट्री क्लास 10 बाप ॿियों सबक 4 तेज़ाबनि जूं ख़ासियतूं ऐं इस्तेमालु प्रॉपर्टीज़ एंड यूज़िस ऑफ एसिड्स। आउं आहियां केमिस्ट्री उस्ताद नज़ीला चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असांजो अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि जनरल प्रॉपर्टीज़ ऑफ एसिड्स तेज़ाबनि जूं आम ख़ासियतूं ऐं यूज़िस ऑफ एसिड्स तेज़ाबनि जा इस्तेमालु। जनरल प्रॉपर्टीज़ ऑफ एसिड्स तेज़ाबनि जूं आम ख़ासियतूं। Physical properties of acids have been described in the beginning of the chapter. चैप्टर जी शुरूआत में ई असां तेज़ाबनि जूं आम जेके तबई ख़ासियतूं आहिनि उहे बहस करे चुका आहियूं। पाण हाणे कीमियाई ख़ासियतुनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। नंबर पहिरीं तेज़ाबनि जी कीमियाई ख़ासियत आहे रिएक्शन विद मेटल्स, धातुनि सां कीमियाई अमल। तेज़ाब सोडियम, पोटेशियम ऐं कैल्शियम जहिड़नि धातुनि सां एक्सप्लोसिवली रिएक्ट कंदा आहिनि, तमामु तेज़ कीमियाई अमल कंदा आहिनि। जॾहिं त वरी छिडरा तेज़ाब हाइड्रोक्लोरिक एसिड या सल्फ्यूरिक एसिड खणो, पर उन्हनि खे छिडरो करे खणो त उहे मैग्नीशियम, ज़िंक, आयरन ऐं एल्यूमिनियम जहिड़नि धातुनि सां मॉडरेटली विचथरी रफ़्तार सां कीमियाई अमल कंदा आहिनि ऐं गॾोगॾु उहे पंहिंजा लूण ऐं हाइड्रोजन गैस पिणु ठाहिनि था। मिसाल जे तौर ते असां सल्फ्यूरिक एसिड खणूं था अक्वस, यानी उहो पाणीअ में मिलियल आहे, छिडरो आहे, उन में ज़िंक जा टुकड़ा उछलाईंदासीं त ज़िंक सिंगल रिप्लेसमेंट कंदो, हाइड्रोजन खे हितां कढंदो ऐं पाण ठाहींदो ज़िंक सल्फेट, हिकिड़े क़िस्म जो लूणु, ऐं वरी हाइड्रोजन जेका गैस हितां निकिती उहा हितां बुड़बुड़ा करे ऐं ख़ारिज थींदी वेंदी। वरी ॿिए नंबर ते हाइड्रोक्लोरिक एसिड खणो जेको पिणु अक्वस आहे, छिडरो आहे, उन में तव्हां एल्यूमिनियम जा टुकड़ा उछलायो त इहो पिणु सिंगल रिप्लेसमेंट जो रिएक्शन कंदो, हाइड्रोजन खे हितां कढंदो, पाण एल्यूमिनियम क्लोराइड ठाहींदो ऐं हाइड्रोजन गैस जेका निकिती उहा हितां ख़ारिज थी ॿाहिरि निकिरी वेंदी। सो जेके असांजा तेज़ाब आहिनि उहे मेटल्स सां ॿिनि क़िस्मनि जो रिएक्शन कनि था। जेकॾहिं तेज़ाब घाटा आहिनि ऐं मेटल्स रिएक्टिव आहिनि त रिएक्शन एक्सप्लोसिव थींदो, तमामु तेज़ थींदो। ऐं जेकॾहिं तेज़ाब छिडरा आहिनि ऐं जेकी असांजा मेटल्स आहिनि उहे पिणु मैग्नीशियम, ज़िंक, आयरन ऐं एल्यूमिनियम जहिड़ा आहिनि त रिएक्शन विचथरी रफ़्तार सां थींदो। पर ॿिन्ही रिएक्शन्स में इहो थींदो त तव्हांजो लूणु ऐं हाइड्रोजन गैस प्रोडक्ट तौर ते हासिल थींदा। तेज़ाबनि जी नंबर ॿी ख़ासियत आहे रिएक्शन विद कार्बोनेट्स एंड बाइकार्बोनेट्स। कार्बोनेट्स वारा मुरकब या बाइकार्बोनेट्स वारा मुरकब खणो ऐं उन्हनि सां तेज़ाब मिलायो। Acids react with carbonates and bicarbonates to form corresponding salts with the evolution of carbon dioxide gas. जॾहिं तव्हां तेज़ाबनि खे कार्बोनेट्स या बाइकार्बोनेट्स सां कीमियाई अमल कराईंदो त तव्हांखे करस्पॉन्डिंग साल्ट मिलंदो, लूणु मिलंदो, ऐं तव्हांखे कार्बन डाइऑक्साइड गैस उन मां रिलीज़ थींदे महसूस थी ऐं नज़र ईंदी। मिसाल जे तौर ते असां हिकिड़ो खणूं था कार्बोनेट में कैल्शियम कार्बोनेट जो मिसाल CaCO3, कैल्शियम कार्बोनेट सां असां मिलायूं था 2 मोल हाइड्रोक्लोरिक एसिड जा, हीअ कैल्शियम हितां निकिरंदी, हिन क्लोरीन सां मिलंदी ऐं लूणु ठहंदो कैल्शियम क्लोराइड। हे 2H निकिता हितां हिकिड़ी ऑक्सीजन खणंदा, इहो थी वियो असांजो H2O, पाणी ठही पियो, बाक़ी हिते बचो CO2, जो कार्बन डाइऑक्साइड गैस जी सूरत में ख़ारिज थी वेंदो। नंबर ॿियो मिसाल खणूं असां बाइकार्बोनेट जो, असां 2 मोल खणूं था सोडियम बाइकार्बोनेट जा, उन्हनि सां रिएक्शन था करायूं अक्वा सल्फ्यूरिक एसिड जो, यानी छिडरो तेज़ाब आहे। हाणे साॻे ई तरीक़े सां हीअ सोडियम निकिरंदी, हिन सल्फेट सां मिलंदी, लूणु ठहंदो सोडियम सल्फेट, H2 हितां निकितो, हितां हिकिड़ी ऑक्सीजन खणंदो, ही 2H निकिरंदियूं, हिन ऑक्सीजन सां ॿी सां मिलंदियूं त तव्हांखे पाणी जा 2 मालिक्यूल मिलंदा 2H2O। कार्बन डाइऑक्साइड हिते अची करे बची 2CO2, कार्बन डाइऑक्साइड जा पिणु 2 मालिक्यूल जेके आहिनि उहे रिलीज़ थी वेंदा। सो जॾहिं बि कार्बोनेट्स या बाइकार्बोनेट्स तेज़ाबनि सां मिलंदा त लूणु ठहंदो, कार्बन डाइऑक्साइड गैस रिलीज़ थींदी ऐं तव्हांखे पाणी प्रोडक्ट तौर ते मिलंदो। नंबर 3 कीमियाई ख़ासियत आहे रिएक्शन विद बेसिस, असासनि सां तेज़ाबनि जो कीमियाई अमल। ही तमामु मशहूरु तेज़ाबनि ऐं असासनि जो कीमियाई अमल आहे जंहिंखे असां न्यूट्रलाइज़ेशन जो रिएक्शन पिणु चवंदा आहियूं। हिन में छा थींदो आहे त तेज़ाब असासनि सां कीमियाई अमल कंदा आहिनि ऐं उहे लूणु ऐं पाणी ठाहींदा आहिनि। मिसाल जे तौर ते असास खयोसीं सोडियम हाइड्रोक्साइड ऐं असां तेज़ाब खयोसीं हाइड्रोक्लोरिक एसिड, सोडियम निकिरंदी, हिन क्लोरीन सां मिलंदी, लूणु ठहंदो सोडियम क्लोराइड, हीअ हाइड्रोजन हिन OH सां मिलंदी, पाणी ठहंदो H2O। सो जेको बि तव्हां असास खणो
मिसाल जे तौर ते कापर ऑक्साइड आहे, उन सां तव्हां तेज़ाब मिलायो त साॻियो ई कापर निकिरंदो, सल्फेट सां मिलंदो, कापर सल्फेट, लूणु ठही पियो ऐं तव्हांजो ॿियो पाणी ठहंदो। तेज़ाबनि ऐं असासनि जे कीमियाई अमल में तव्हांखे ॿ प्रोडक्ट मिलंदियूं, हिकिड़ो लूणु ऐं ॿियो पाणी। नंबर चौथी ख़ासियत आहे रिएक्शन विथ सल्फाइड्स एंड बायसल्फाइड्स। Acids react with sulfides and bisulfides to form salts with the liberation of sulfur dioxide gas. हाणे सल्फाइड्स हुजनि या बायसल्फाइड्स हुजनि, उन्हनि में तव्हांखे सल्फर ऐं ऑक्सीजन ज़रूरु मिलंदी, त यानी सल्फर डाइऑक्साइड गैस त ज़रूरु ठहंदी। ॿियो ठहंदो तव्हांजो लूणु। मिसाल जे तौर ते असां खयोसीं कैल्शियम सल्फाइड। हाणे कैल्शियम सल्फाइड खे हाइड्रोक्लोरिक एसिड जे ॿिनि मोलनि सां रिएक्शन करायूं त कैल्शियम क्लोरीन सां मिलंदी, कैल्शियम क्लोराइड ठही पियो, सल्फर डाइऑक्साइड गैस रिलीज़ थींदी ऐं तव्हांजो इहा हितां एच निकिती, हितां ओ निकितो, पाणीअ जो मालिक्यूल ठही पवंदो। ईअं जेकॾहिं असां बायसल्फाइड को खणूं, मिसाल जे तौर ते सोडियम बायसल्फाइड हाइड्रोक्लोरिक एसिड सां रिएक्शन करे थो त सोडियम क्लोराइड लूणु ठही पवंदो, हितां सल्फर डाइऑक्साइड ठही पई ऐं ॿियो तव्हांजो पाणी जो मालिक्यूल ठहंदो। रिएक्शन विथ सल्फाइड्स, सल्फाइड्स सां जॾहिं बि तेज़ाब मिलाईंदव त तव्हांजो छा थींदो त हाइड्रोजन सल्फाइड गैस रिलीज़ थींदी ऐं ॿियो लूणु लाज़मी तौर ते ठहंदो। फॉर एग्ज़ाम्पल असां खणूं था आयरन सल्फाइड, उन सां गॾोगॾु असां मिलायूं था हिकिड़ो तेज़ाब, आयरन निकिरंदो, सल्फेट सां मिलंदो त लूणु ठहंदो, आयरन सल्फेट ऐं हाइड्रोजन सल्फाइड गैस पैदा थींदी। फॉलोइंग एसिड्स आर कॉल्ड मिनरल एसिड्स। हेठि ॾिनल जेकी तेज़ाब आहिनि उन्हनि खे असां मअदनी तेज़ाब सॾींदा आहियूं। इहे तमामु घाटा ऐं कोरोसिव नेचर में थींदा आहिनि, यानी साड़ींदड़ थींदा आहिनि। मिसाल जे तौर ते हाइड्रोक्लोरिक एसिड आहे, सल्फ्यूरिक एसिड आहे या नाइट्रिक एसिड आहे। तेज़ाबनि जा इस्तेमाल, नंबर पहिरियों सल्फ्यूरिक एसिड। सल्फ्यूरिक एसिड आम तौर ते तव्हां जेको आहे घर में लेड स्टोरेज बैटरीज़ जेके इस्तेमालु कंदा आहियो, जिन ते तव्हां आम पखो या सेवर वग़ैरह ॿारींदा आहियो, उन्हनि में जेको तव्हां पाणी विझंदा आहियो उहो छिड्रो सल्फ्यूरिक एसिड हूंदो आहे। इन ई खां अलावा सल्फ्यूरिक एसिड खे भाण ठाहिण में कमु आणिबो आहे। मिसाल जे तौर ते अमोनियम सल्फेट या कैल्शियम सुपरफास्फेट, एक्सप्लोजिव्स बारूद वग़ैरह जेको ठहे थो, पेंट्स, डाइज़, ड्रग्स, दवाऊं या रंग वग़ैरह ठाहिण में पिणु सल्फ्यूरिक एसिड खे इस्तेमालु कयो वञे थो। नंबर ॿियों आहे नाइट्रिक एसिड। नाइट्रिक एसिड पिणु भाण ठाहिण में कमु ईंदो आहे, जीअं अमोनियम नाइट्रेट आहे। एक्सप्लोजिव्स यानी जेको बारूद थिए थो उन में नाइट्रिक एसिड इस्तेमालु थींदो आहे। पेंट्स, ड्रग्स एंड एचिंग डिज़ाइन्स ऑन कापर प्लेट्स, बर्तननि जे मथां चिटसाली जो कमु जेको थींदो आहे उहो पिणु नाइट्रिक एसिड जी मदद सां थींदो आहे। नंबर टियों तेज़ाब आहे असां वटि हाइड्रोक्लोरिक एसिड। हाइड्रोक्लोरिक एसिड धातुनि खे साफ़ करण जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। टैनिंग एंड इन प्रिंटिंग इंडस्ट्रीज़, रंगण ऐं छपाईअ जी सनत में पिणु हाइड्रोक्लोरिक एसिड खे इस्तेमालु कयो वञे थो। नंबर चौथों आहे बेंजोइक एसिड। इट इज़ यूज़्ड फॉर फूड प्रिजर्वेशन। बेंजोइक एसिड खे खाद्य खुराक खे लूणे रखणु यानी महफ़ूज़ करे रखण लाइ इस्तेमालु कबो आहे। लूणे रखण जो असां इस्तेलाह इन लाइ इस्तेमालु कयो आहे छो त आम तौर ते तव्हां घर में मच्छीअ खे ॾिठो हूंदो, उनखे प्रिज़र्व करे रखण लाइ लूणु हणी छॾिबो आहे त जीअं उहा ख़राबु थियण खां बचे। सो बेंजोइक एसिड खे ईअं ई खाद्य खुराक खे महफ़ूज़ करे रखण लाइ कमु आणिबो आहे। नंबर 5 आहे एसिटिक एसिड। इट इज़ यूज़ फॉर फ्लेवरिंग फूड एंड फूड प्रिजर्वेशन। एसिटिक एसिड खाद्य खुराक खे महफ़ूज़ रखण ऐं ज़ाइक़ेदार बणाइण लाइ कमु आणिबो आहे। ऐं हिन जो वॾो इस्तेमालु इहो आहे त खखर वग़ैरह जो जॾहिं ॾंगु लॻंदो आहे त उन जे इलाज में पिणु एसिटिक एसिड कमु आणिबो आहे। कुझु फितरी तौर ते थींदड़ तेज़ाब आहिनि। मिसाल जे तौर ते सिट्रिक एसिड आहे, उहो तव्हांखे सिट्रस फ्रूट जेके खटा फ्रूट थियनि था, लीमा आहिनि, नारंगियूं आहिनि, उन्हनि जे अंदरि तव्हांखे जाम मिलंदो। लैक्टिक एसिड जेको आहे असांखे सोर मिल्क में, खटे खीर में असांखे मिलंदो आहे, ॾहीअ जे अंदरि मिलंदो आहे। फार्मिक एसिड असांखे स्टिंग्स ऑफ बीज़ एंड एंड्स, माकोड़नि या माखी जी मख जे ॾंग में असांखे फार्मिक एसिड मिलंदो आहे। असांजो ब्यूटारिक एसिड आहे, रेंसिड बटर में मिलंदो आहे, मखण में। टार्टरिक एसिड आहे, ग्रेप्स में, एप्पल्स में मिलंदो। मैलिक एसिड सूफ़नि में मिलंदो। यूरिक एसिड यूरिन में ख़ारिज थींदो आहे। स्टीयरिक एसिड असांखे चर्ॿियुनि जे अंदरि मिलंदो आहे। असांजो ॼोको लेक्चर तेज़ाबनि जी आम ख़ासियतुनि सां गॾु हिते ख़तमु थिए थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।